गढ़ी खैरो जमाली बारनाणी बिरादरी जे बल्दियाती इलेक्शन के हवाले से अहम गडजाणी थी गुजरी। तफसील मूजिब गढ़ी खैरो सिटी में मौजूद जमाली बारनाणी बिरादरी जे बल्दियाती इलेक्शन के हवाले से अहम गडजाणी गुलाम नबी जमाली, मोहम्मद हाशिम जमाली, मोहम्मद यूसुफ हुसैन बख्श जी सदारत में थी गुजरी, जंहिंमें वॾे अंग में नौजवाननि ऐं बुजुर्गनि ऐं चङनि मुड़सनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त जमाली बारनाणी बिरादरी जा सिटी गढ़ी खैरो में 45 घर आहिनि, जिन में 200 खां वधीक वोट आहिनि। सिटी गढ़ी खैरो में सभ खां वधीक वोट फ़क़ति असांजी बिरादरी जो आहे। एतिरे वोट रखंदड़ बिरादरी खे गुज़िरियल 40 सालनि में का बि नौकरी या रोड रस्तो न मिलियो आहे। समूरे शहर में फ़क़ति असांजा पाड़ा ऊंदाहा आहिनि, छो त हिते का स्ट्रीट लाइट ई नाहे। असांखे समूरनि तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज कयो थो वञे। उन करे बिरादरी इहो फ़ैसिलो कयो आहे त हिन भेरे बिरादरी जा नौजवान चैन वार्ड ते इलेक्शन में हिस्सो वठी रहिया आहिनि। पंहिंजे नौजवाननि जी भरपूर सपोर्ट ऐं वर्क कई वेंदी।